वञा दोस्त नबी जे देरे में मन वसूल थिए कहीं वेरे में, मन वसूल थिए कहीं वेरे में। वञा दोस्त नबी जे देरे में जैले साहु सदाई सिकायलवा ह्यां हिजर फिराक में आयलवा। जैले साहु सदाई सिकायलवा ह्यां हिजर फिराक में आयलवा, ह्यां हिजर फिराक में आयलवा, ह्यां हिजर फिराक में आयलवा। दिल गूंदर जे आघेरे में मन वसूल थिए कहीं वेरे में, मन वसूल थिए कहीं वेरे में। वञा दोस्त नबी जे देरे में थो इश्क नबी जो आड़ा हुबरे दीदार थिए मुझी दिलड़ी ठरे। थो इश्क नबी जो आड़ा हुबरे दीदार थिए मुझी दिलड़ी ठरे, दीदार थिए मुझी दिलड़ी ठरे, दीदार थिए मुझी दिलड़ी ठरे। विदो जोश जुदाई जेरे में मन वसूल थिए कहीं वेरे में, मन वसूल थिए कहीं वेरे में। वञा दोस्त नबी जे देरे में कई कांग ख्याल उड़ारिया थो पयो मीर मुहम्मद सारिया थो। कई कांग ख्याल, कई कांग ख्याल उड़ारिया थो पयो मीर मुहम्मद सारिया थो, पयो मीर मुहम्मद सारिया थो, पयो मीर मुहम्मद सारिया थो। ॾिसां रोज़ो रसूल सवेरे में, ॾिसां रोज़ो रसूल सवेरे में मन वसूल थिए कहीं वेरे में, मन वसूल थिए कहीं वेरे में। वञा दोस्त नबी जे देरे में मुझो वक्त मुझो हमराह थिए बियो हामी हजरत शाह थिए। मुझो वक्त मुझो वक्त मुझो वक्त मुझो हमराह थिए बियो हामी हजरत शाह थिए, बियो हामी हजरत शाह थिए, बियो हामी हजरत शाह थिए। नेणे नजर करे हिन मेरे में, नेणे नजर करे हिन मेरे में मन वसूल थिए कहीं वेरे में, मन वसूल थिए कहीं वेरे में। वञा दोस्त नबी जे देरे में चांडे अब्द जी आस पुजाए खुदा पाड़े प्रियन जे पहुँचाए खुदा। चांडे अब्द जी आस, चांडे अब्द जी आस, चांडे अब्द जी आस पुजाए खुदा पाड़े प्रियन जे पहुँचाए खुदा, पाड़े प्रियन जे पहुँचाए खुदा, पाड़े प्रियन जे पहुँचाए खुदा। न थो रूह रहे रते देरे में, न थो रूह रहे रते देरे में मन वसूल थिए कहीं वेरे में, मन वसूल थिए कहीं वेरे में। वञा दोस्त नबी जे देरे साहब खे ॾिठो जंहिं चांडे साहब खे ॿुधो उन्हनि खे ख़बर हूंदी त चांडियो साहब छा हो। चांडियो साहब अजीब हुयो। अल्लाह जी महिरबानी अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। मां साईं जन सां गॾु सफ़र बि कयो, मां ख़िदमत में भी काफ़ी वक़्तु रहियुसि। हज़रत मौलाना अब्दुल्ला चांड हीउ जेको शेर तव्हांखे हाणे ॿुधायो न, इहो मां पहिरियों मूंखे ठेड़ीअ में ॾिनऊं, मां ईअं लस पढ़ियुमि कई। वञा दोस्त नबीअ जे देरे में पोइ मूंखे चयो ईअं न, पोइ इहो अंदाज़ मूंखे पाण ॾसियऊं त हिन सिट खे 3 दफ़ा चयो। कीअं? चांडे अब्द जी आस पुजाए खुदा पाड़े प्रियन जे पहुँचाए खुदा। मां ईअं पियो चवां न थो रूह रहे रते देरे में, चई न इनके विची सिट खे 3 दफ़ा चयो तॾहिं सुर जो पूरा थींदो। चांडे अब्द जी आस पुजाए खुदा पाड़े प्रियन जे पहुँचाए खुदा, पाड़े प्रियन जे पहुँचाए खुदा, पाड़े प्रियन जे पहुँचाए खुदा। न थो रूह रहे रते देरे में मन वसूल थिए कहीं वेरे में, मन वसूल थिए कहीं वेरे में।
हाणे मांखे 2-3 ॾींहं थिया वयमि हिकिड़ी जाइ ते, पोइ हमरा नालो बि लिखियो खीसे में मांखे पियो आहे। पोइ चवंदो मांखे चांडे साहब जी निंड में ज़ियारत थी। पोइ मां साईं चांडे साहब खे कुझु ॻाल्हियूं पुछियुमि, शेरनि जे बारे में पुछियोमांसि। त पोइ चांडे साहब चयो यार हाजी इमदादुल्ला खे चइजा त हिन शेर मुंहिंजे खे आम करे। वो केड़ो चे अजुकल अंग्रेजी मुल्क में काहे पई, असांजे घरनि में, असांजे महलनि में, असांजे माहौल में अंग्रेजी काहे पई आहे। ॿियो न त असांजा नंढड़ा ॿार बि सूट पाइनि था, जीअं पुलिस वारनि खे सूट हूंदो, औरतूं न पर नंढा ॿार, इहा अंग्रेजी शइ आहे।